हिंगोजा में सगियूं शहर के रहबर चौक ते 25 कलाकनि खां लगल धरणो ॻाल्हियूं कामयाब थियण बाद ख़त्म कयो वियो। डॉक्टर नियाज़ कालानी की अगवानी में ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ लगल धरणे में सरदार अल्ताफ़ ख़ान मशहूरी पहुची जसकम अगवान डॉक्टर नियाज़ कालानी से ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। हिंगोजा में टाइम न्यूज़ रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग का वधीक तफ़सील मालूम क्यों था। जी अब्दुल जब्बार चांग। जी बिल्कुल पहिरां वांगे ॿुधाईंदो हलां त सॼियूं में जीअं क़ौमी महार जे मर्कज़ी अॻवान फ़क़ीर इमदाद मंगी जे वरनि जी ज़रई ज़मीन मां हिसो न मिलण जे ख़िलाफ़ संदसि चाची पारां ज़मीन जो हिसो न ॾियण ते धरणो लॻायो। 25 कलाक लॻल धरणो जंहिंमें सही रहबर चौक ते 25 कलाक में लॻल धरणे में ॻाल्हियूं कामयाब थियूं। धरणे में जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, रवादारी तहरीक जे अॻवान पुनल सारियो, करम सामचो, मुजीब बेलार ॿिया पिण मौजूदु हुआ। जॾहिं त ॿिए पासे वांगे इहो बि ॿुधाईंदो हलां त उहो लॻल धरणे में सरदार अल्ताफ़ ख़ान मशहूरी धरणे वारी हंधि पहुची जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी सां ॻाल्हियूं करे उन खां पोइ उन क़ाफ़िले खे मान ॾिने धरणो पिण ख़त्म कयो वियो ऐं उन खां पोइ डॉक्टर नियाज़ कालानी ऐलान पिण करे छॾियो ऐं 10 अप्रैल ते ॿिन्ही धिरनि जूं ॻाल्हियूं रखायूं वियूं आहिनि। जंहिंखां पोइ जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी धरणे ख़त्म करण जो ऐलान पिण करे छॾियो आहे। जी ठीक है, मेहरबानी अवां जी अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॾियण लाइ। हिंगोजा में सगियूं शहर जे रहबर चौक ते 25 कलाकनि खां लगल धरणो ॻाल्हियूं कामयाब थियण बाद ख़त्म कयो वियो। हिंगोजा में सगियूं शहर जे रहबर चौक ते 25 कलाकनि खां लगल धरणो ॻाल्हियूं कामयाब थियण बाद ख़त्म कयो वियो। डॉक्टर नियाज़ कालानी की अगवानी में ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ लगल धरणे में सरदार अल्ताफ़ ख़ान पहुची जसकम अगवान डॉक्टर नियाज़ कालानी से ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। जॾहिं त 10 अप्रैल ते ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं रखायूं वियूं आहिनि।